इनवैल्यूएबल बाय माया ग्रोस। छा तव्हां वटि हैरत अंगेज़ कैरियर जा अहदाफ़ आहिनि ऐं तव्हां पहिरियों क़दम खणण लाइ अंदाज़ो नथा करे सघो? छा डिग्री हासिल करण जे बावजूदु तव्हां प्रैक्टिकल फील्ड में पंहिंजे इल्म जे मुताबिक़ अमल नथा करे सघो? त सम्झी वञो त अव्हां वटि महारतनि जी कमी आहे ऐं तव्हांखे पंहिंजे स्किल्स खे इम्प्रूव करण जी ज़रूरत आहे। जी हा, स्किल या महारत उहा क़ाबिलियत आहे जेका कंहिं कम खे बहितर तरीक़े सां सरअंजाम ॾियण जे लाइ ज़रूरी सम्झी वेंदी आहे। जॉब जे दौरान इस्तेमालु थियण वारनि महारतुनि जे ज़रिए पंहिंजे रोज़मर्रा जे कमनि खे सरअंजाम ॾियण में मदद मिली वेंदी आहे। मशहूरु अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी फोर्ड जे एग्ज़ेक्टिव मिस्टर ली आइकोका चवे थो त बाज़ाब्ता तालीम तव्हांखे हिकु तमामु वॾी मदद फ़राहम कंदी आहे, पर ज़िंदगीअ में इलाही सारनि ज़रूरी महारतुनि खे सिखण जे लाइ तव्हांखे महिनत करणी पवंदी आहे। माया नास अमेरिकन एक्टर वेल समेत जो चवणु आहे त क़ाबिलियत कुदरती तौर ते अव्हांखे ॾिनी वेंदी आहे, जॾहिं त सलाहियत या महारत हासिल करण लाइ लगातार केतिरनि ई कलाकनि जी महिनत दरकार हूंदी आहे। कैरियर डेवलपमेंट जे माहिरीन वक़्तन फ़वक़्तन बहितरीन ऐं कारआमद सलाहियतनि ऐं महारतुनि जी हिकु लिस्ट जारी कंदा आहिनि। इन ई सिलसिले में मशहूरु माया ग्रोस साल 2020 में कैरियर डेवलपमेंट जे शोबे सां मुंसलिक सॉफ्ट स्किल्स जे बारे में हिकु बहितरीन किताब तख़लीक़ कई। इन किताब में ॿुधायो वियो त उहे कहिड़ियूं स्किल्स आहिनि जेके ईंदड़ दौर में नौजवाननि खे मुआशी तरक़ी ऐं इस्तेहकाम हासिल करण में मददगार साबित थी सघनि थियूं। हिन किताब जी सभ खां मुनफ़रिद ॻाल्हि हीअ आहे त माहिरीन ऐं पढ़ंदड़नि में तमामु मक़बूल थी माया ग्रोस 10 स्किल्स जे बारे में तफ़सील सां बयानु कयो आहे। अॼु जी वीडियो में असां तव्हांखे पहिरीं स्किल जे बारे में ॿुधाईंदासीं, जॾहिं त ईंदड़ वीडियोज़ में तव्हां बाक़ी स्किल्स जे लाइ ॼाणे सघंदव। स्किल नंबर 1, मालिकाना ज़हनियत खे फ़रोग़ ॾियो, डेवलप एन ऑनर्स मेंटेलिटी। हीअ किताब असांखे गाइड करे थी त कीअं हिकु एम्प्लॉई वांगुरु कमु कंदे तव्हां बि हिकु कंपनीअ जे मालिक वांगुरु सोचे सघो था। उहो कहिड़ो रवैयो आहे जेको तव्हांखे हिकु मालिक जी ज़हनियत अपनाइण में मदद फ़राहम करे थो ऐं हिकु मालिक जी हैसियत सां सोचणु हिकु एम्प्लॉई लाइ केतिरो मददगार साबित थी सघे थो। मालिकाना ज़हनियत इख़्तियार करण जे लाइ सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो तज्ज़ियो कयो त रोज़मर्रा कमनि जे दौरान तव्हां कीअं बर्ताव कयो था। मसलन, छा तव्हां सिर्फ़ु सुबुह 9 खां शाम 5 बजे ताईं नौकरी कंदा आहियो या 24 कलाक पंहिंजे कंपनीअ जी मशीन जे बारे में सोचींदा आहियो। पंहिंजी कम जी जॻह खे अपनाइणु मुलाज़मीन में ख़ुदि मुख़्तियारी जो बाइस बणिबो आहे। अहिड़ीअ तरह मुलाज़मीन इन ॻाल्हि ते वधीक तवजो कंदा आहिनि त कंपनीअ खे उन जी ज़रूरत जे बजाए मजमूई तौर ते छा ज़रूरत आहे। नतीजतन हू टीम जी कामयाबी में सरमायाकारी महसूसु कंदा आहिनि। छा तव्हां सिर्फ़ु अॼु जे बारे में सोचींदा आहियो या पंहिंजे कमनि खे हफ़्तावार, माहाना ऐं सालाना बुनियाद ते तरतीब ॾींदा आहियो? साल 2019 में डॉग पोलमर पंहिंजी रिसर्च में ॿुधायो त मुनासिब प्लानिंग ऐं शेड्यूलिंग सां एम्प्लॉइज़ जी इफ़रादी क़ुवत में 55% इज़ाफ़ो थियो, जॾहिं त प्लांट जे मुनाफ़े में उन जी क़ीमत 10% आहे। इन ॻाल्हि ते बि गौर कयो त छा तव्हां रिएक्टिव आहियो या प्रोएक्टिव। रिएक्टिव मां मुराद आहे त तव्हांजो रद्द अमल बैरूनी अमलनि जे ज़ेरे असर हुजे। बरअक्स इन जे अगरि तव्हां प्रोएक्टिव माइंडसेट जा मालिक आहियो त इन जो मतिलबु आहे त तव्हां मसइलनि जी तवक्का रखंदे पहिरियां खां ई उन जा हल तलाश करण जी कोशिशि कंदव। माहिरीन जे मुताबिक़ प्रोएक्टिव माइंडसेट वारा माण्हू पंहिंजा वाज़े मक़सद तय कंदा आहिनि, घणो करे अहमियत जे हामिल कमनि खे तरजीह ॾींदा आहिनि, पंहिंजनि नतीजनि जो जाइज़ो वठंदा आहिनि, डेडलाइन सेट कंदा आहिनि ऐं उहे ई माण्हू सुठा ऐं कामयाब प्रोफेशनल्स जी हैसियत सां उभरंदा आहिनि। स्टीफन आर कोवे पंहिंजे मशहूरु किताब द 7 हैबिट्स ऑफ हाईली इफेक्टिव पीपल में सभ खां पहिरियां प्रोएक्टिवनेस जी अहमियत बयानु कई आहे। छा तव्हां पंहिंजी कंपनीअ जे कल्चर खे पंहिंजे मुताबिक़ हलाइण जी कोशिशि कंदा आहियो या वरी पाण पंहिंजे किरदार सां कल्चर जो इज़हार कंदा आहियो? इते इहो ॼाणणु ज़रूरी आहे त कंपनीअ जे कल्चर मां छा मुराद आहे। इन जो मतिलबु आहे त कंहिं बि तंज़ीम या कंपनीअ जो कल्चर तंज़ीम जी लीडरशिप, रिवायात, अक़ीदा, तर्ज़ अमल ऐं रवैयनि खे जज़्बाती ऐं उन सां जुड़ियल माहौल खे जनमु ॾींदो आहे। इन करे कमनि जे आदाब जे मुताबिक़ हिकु ज़िमेदार मुलाज़िम खे पंहिंजी तंज़ीम जे कल्चर खे बख़ूबी इख़्तियार करणु घुरिजे। ब्राइट लोकल जे ज़रिए कयल हिकु सर्वे जे मुताबिक़ 74% कंज़्यूमर्स मुस्बत जाइज़नि जो सहारो वठंदा आहिनि। बेंजामिन फ्रैंकलिन खे अमेरिका जे फाउंडिंग फादर जी हैसियत सां सुञातो वेंदो आहे। बक़ौल उन जे सुठी पहचान जे लाइ इलाही सारनि सुठनि कमनि जी ज़रूरत हूंदी आहे ऐं उन खे विञाइण में
सिर्फ़ु हिकु बुरो कमु दरकारु हूंदो आहे। हिते असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मालिक जी ज़हनियत खे वधाइण जे लाइ क़ाबिले अमल क़दम छा था थी सघनि। नंबर पहिरियों, पंहिंजे कारोबार सां मुकमल आगाही हासिल कयो। नंबर ॿियो, घटि वसाइल सां वधि में वधि पैदावार वधायो। नंबर टियों, पंहिंजे ज़िमेदारनि खां वधीक कमु कयो। अॼु जी वीडियो में बसि एतिरो ई। हिन किताब में ॿुधायल ॿियनि तमामु स्किल्स जे बारे में असां तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ में आगाह कंदासीं।